अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, अजीज़ो, अल्लाह जा अणगणिया एहसान जे पंहिंजे फज़ुल, पंहिंजे करम, पंहिंजे एहसान, पंहिंजे लुत्फ़ इनायत सां ज़िंदगी में हिकिड़ो ॿीहर भलारो ॾियणो नसीब फरमाए। जुमे जो ॾींहुं भलारो ॾींहुं आहे ऐं भलारी जॻह आहे, अल्लाह जे वलीअ जो आस्थानो आहे। शुक्र अल्लाह जा एहसान आहिनि जे असांखे ज़िंदगी में जॻह वक़्तु नसीब फरमाए। क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी जेका आयत मूं तिलावत कई, इन सगोरी आयत में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो मर्द औरत, ए ईमान वारो, तूबू इलल्लाह, अल्लाह जे अॻियां तौबा कयो, बख़्शिश कयो, तौबतन नसूहा, ऐं तौबा बि अहिड़ी जेका ख़ालिस तौबा हुजे। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो मर्द तोड़े औरतूं, इन में सभु मर्द बि शामिल आहिनि, सभु औरतूं बि शामिल आहिनि। उम्मत जा जेके बि अफ़राद आहिनि समूरनि खे अल्लाह ताला इरशाद फरमाए थो त ए ईमान वारो। हाणे इहा जेका ॻाल्हि आहे इहा काफ़िरनि जे लाइ न आहे, यहूदियुनि जे लाइ न आहे, ईसाइयुनि जे लाइ न आहे, न मञण वारनि लाइ न आहे। हीअ ॻाल्हि उहा आहे जो जेके मञण वारा आहिनि, मदीने वारे साईं जे मथां ईमान आणण वारा आहिनि, अल्लाह तबारक व तआला हिननि खे मुखातब थींदे फरमायो, ए ईमान वारा मर्द, ए ईमान वारियूं औरतूं, अल्लाह जे मथां ईमान आणियो, अल्लाह जे मथां ईमान आणियो, ऐं ईमान सां गॾोगॾु तौबतन नसूहा, अल्लाह ॾे अचो ऐं अल्लाह जे मथां, अल्लाह जे अॻियां तौबा ज़ारी कयो, इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह खां बख़्शिश घुरो। अल्लाहु अकबर कबीरा। तव्हांखे ख़बर आहे त इंसान, असां जेके आहियूं ख़ता जा पुतला, हर इंसान, साईं करीमन फरमायो त हर आदम जो औलाद ख़ता जो ख़ताकार, हर आदम जो पुट, हर आदमी कंहिं न कंहिं ऐब में आहे, नुक्स थी थो पवे, इंसान ख़ताऊं थी थियूं पवनि। पोइ जेको माण्हू इस्तिग़फ़ार करे थो, अल्लाह खां बख़्शिश घुरे थो, अल्लाह जे अॻियां आहो ज़ारी करे थो, आहो बुका करे थो, माण्हू खणी जेको बि चवनि, माण्हुनि जी ज़बानूं आहिनि, उनखे केरु रोके नथो सघे। बख़्शिश जेको अल्लाह जे अॻियां घुरे थो, अल्लाह तबारक व तआला 100 माण्हुनि जो कातिल हुजे त उनखे बि अल्लाह ताला बख़्शिश घुरे त माफ़ी ॾेई छॾे। अल्लाह खे पंहिंजा बाना ॾाढा वणंदा आहिनि। असां पढ़ंदासीं मदरसे में, पोइ मुंहुं ते वेहंदासीं तालिब उस्ताद हिक ॿिए में, मूं त इहा ॻाल्हि कई त मूं चयो मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि माण्हुनि खे सुधारियो आहे, हज़ारे माण्हू अहिड़ा हुआ जेके चोर हुआ, डाकू हुआ, ज़ालिम हुआ, उन्हनि खे मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि सुधारियो आहे, नेक थी विया, ॾाढी दज़ण वारा थी विया। उते मूंखे पिया चवनि त साईं हाणे इहो बख़्शिश त घुरी अथनि, ॾाढी पटको त रखियो अथनि, पर इहे जेके ख़ताऊं कयनि इहे माफ़ थींदा। अॼु उहो मूं आयत सगोरी पढ़ी त अल्लाह ताला फरमायो त जेकॾहिं मूं वटि बानो बख़्शिश जे लाइ अचे त मां अल्लाह ताला उन जी सॼी ज़िंदगी जूं ख़ताऊं मेटे माफ़ मां तव्हांखे हदीसूं ॿुधायां थो, अॼु ध्यान सां ऐं ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो त इंशा अल्लाह ताला कुझु न कुझु
फ़ाइदो थींदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो वमन ताब व अमिल सालिहन, जेको माण्हू तौबा करे थो, अल्लाह जे अॻियां बख़्शिश घुरे थो, वमन ताब जेको तौबा ताइब थिए थो, व अमिल सालिहन पोइ तौबा खां पोइ चङा अमल करे थो, भला अमल करे थो, फ़इन्नहु यतूबु इलल्लाहि मताबा, जेको अल्लाह खां तौबा करे थो, पोइ चङा अमल करे थो, अल्लाह ॾे रुजू थिए थो, पोइ अल्लाह जे तरफ़ राग़िब थिए थो, त अल्लाह ताला उन जी ज़िंदगी खे बदिलाए थो छॾे। जीअं अल्लाह जे तरफ़ मोटण जो हक़ आहे ईअं मोटे। तूबू इलल्लाहि जमीआ, तव्हां सभई जो सभई अल्लाह जे तरफ़ मोट कयो, अल्लाह खां बख़्शिश घुरो। जेकॾहिं अल्लाह ॾे ईंदो लअल्लकुम तुफ़्लिहून, तव्हां फलाह वारा थी वेंदव, माना आज़ाद थी वेंदव। तव्हां अल्लाह खां माफ़ी घुरो। वमन ताब, जेको अल्लाह जे अॻियां तौबा करे थो ऐं अमल सालिह करे थो, त अल्लाह ताला हदीस जा लफ़्ज़ आहिनि त अल्लाह उनजी पूरी ज़िंदगी जूं पोइ ज़िंदगी जूं ख़ताऊं मेटे माफ़ फरमाए थो छॾे। अल्लाहु अकबर कबीर, सुभान अल्लाह। पुट हिकिड़ी हूंदी आहे माण्हू तौबा कंदा आहिनि, साईं गुनाह थी वियो, तौबा तौबा, नक ते हथ रखंदा, तौबा तौबा तौबा, कननि ते हथ रखंदा, तौबा तौबा। इहा तौबा न आहे। तौबा उहा हुआ जो पंहिंजो गुनाह यादि करे, पंहिंजो गुनाह यादि अची वञेसि, उन गुनाह खे यादि करे, यार हिकिड़े ॾींहुं मौत अचिणो, अल्लाह जे हुज़ूर पेश करिणो, मां पंहिंजे मालिक वटि कंधु कहिड़ो खणंदुसि, इहो सोचे उनजी अख मां निदामत जो ॻोढ़ो वहे। ॻोढ़ो बि एतिरो जो मच्छर जो पर पुसी पवे, मच्छर जो खंभ पुसी पवे, या मच्छर जे मथे जेतिरो, या सुईअ जे जेको हूंदो आहे न चोटी, इन जे ज़र्रे बराबर बि जेकर अख मां लुड़क अची वियसि त इहो लुड़क उन जी पूरी ज़िंदगी जी ख़ताउनि खे धोई छॾी। जहन्नम जी बाहि जंहिंजो खाज इंसान जिन पत्थर आहिनि, जहन्नम जी बाहि जो ईंधन, जीअं काठियूं ॿरंदियूं न, बाहि मथे थींदी आहे, पर जहन्नम जी बाहि में माण्हू विझाए वेंदा, जीअं माण्हू विझंदा तीअं हुनजी बाहि वधंदी। जहन्नम जी बाहि जो खाज इंसान ऐं जिन ऐं पत्थर आहे। इन जहन्नम जी बाहि खे दुनिया जी का चीज़ घटाए न सघंदी, इहा वधंदी रहंदी। पर इन जहन्नम जी बाहि खे मोमिन जे पिशेमानी वारो लुड़क उझाए छॾे। तौबा वारो जेको लुड़क आहे, हिकिड़ो लुड़क, क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ो शख़्स ईंदो, मलाइकनि खे हुकुम थींदो त हिनखे नूर जा लिबास ढकायोसि, नूर जे मिंबर ते चाढ़ियोसि, नूर जे सवारी ते सवार करे मैदान महशर में घुमायोसि, नूर जा जन्नत जा वेस वॻा ढकाए ऐं ताज पहिराए हिनखे मैदान महशर में घुमायो ऐं ऐलान कयो त हे अल्लाह जो मुक़र्रब बानो। माण्हू पुछंदा मलाइको हे केरु आहे, नबी आहे, वली आहे, रसूल आहे, केरु आहे? मलाइक चवंदा केरु बि कोन्हे, न नबी आहे, न शहीद आहे, न मुजाहिद आहे, न गाज़ी आहे, न हाजी आहे, न निमाज़ी आहे। हे उहो माण्हू आहे जंहिं सॼी ज़िंदगी में अल्लाह जे हुज़ूर में पंहिंजे गुनाहनि खे यादि करे एतिरो रुनो हो जो हिन जे अख जो वार पुसी पियो। हिन जे वार, अख जो हाणे पिंपड़ी जो वार छा थींदो, इन जे वार जे पुसण जे एवज़ अल्लाह हिनखे हे दर्जा ॾिनो। सम्झ में अचेव थो या नथो अचे? असां बानाऊं अल्लाह जा, असां बानाऊं, असांजो रब आहे अल्लाह। असां जो पुट हुजे न बच्चो तुंहिंजो ग़लती करे विझंदो, वरी छिड़बूं बि ॾींदे, दड़का बि ॾींदे, मारींदे बि, फिरी सिरी वरी उहो आयो त माफ़ी बि ॾेई छॾी।
बच्चे जे मथां सख़्ती बि कबी पर वरी आयो त सभु ख़ताऊं माफ़ थी वेंदियूं। ये पीउ जो मोहब्बत, अम्मा जी मोहब्बत, पर अल्लाह दुनिया जी मायरुनि खां 70 मायरुनि खां वधीक अल्लाह पंहिंजे बाने सां कुर्ब थो करे। माउ जो कुर्ब केॾो कुर्ब आहे, केॾो भलो कुर्ब आहे, पर इन माउ खां 70 गुना वधीक अल्लाह पंहिंजे बाने सां मोहब्बत कंदो। हाणे बानो जेॾी महिल हिकिड़ो दफ़ो बि ईंदो आहे न, मुंहिंजा मौला ख़ताऊं थी वियो, इहो हिन जो लुड़क, निदामत जो लुड़क हुनजी पूरी ज़िंदगी जे गुनाहनि खे जीअं साबुण मेरा कपिड़ा धोई छॾींदो आहे, इहे ॻोढ़ो पूरी ज़िंदगी जेके अमल असांजा लिखंदा न पिया मलाइका, गुनाह वारो दफ़्तर सॼो जो सॼो अल्लाह ताला धोराए छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं तौबा थींदी कि नंढे गुनाह जी त कोन थींदी न, आम कंहिं शइ जी त कोन थींदी आहे न, हल्की फुल्की शइ जी, पोइ वॾो गुनाह थींदो आहे तॾहिं तौबा थींदी आहे। ॾिसो न, ॾोह थींदो आहे, हल्को फुल्को थी वियो, 5 रुपया 10 रुपया माण्हू कंहिंखां वठी आयो, खणी वियो, उहो झगड़ो जहिड़ो थी वियो, वरी जान छुटी, पर कंहिंजी बांह भॼायो त सॼी बिरादर गॾु थींदी, फ़ैसिला थींदा, या ज़िना थी पई, या को अहिड़ो ग़लति कमु थी पियो त इन सां मामिलो वॾो थींदो, जेॾो वॾो मामिलो ओॾा वॾा फ़ैसिला। हाणे जॾहिं बानो गुनाह घणा कंदो आहे न त अल्लाह तबारक व ताला उन बाने खे चाहींदो आहे त मूं ॾे अचे, अल्लाह चाहींदो आहे त बानो मूं ॾे अचे। एसी ताईं जो हदीस जा लफ़्ज़ आहिनि, सकरात या गरगरा लॻंदा आहिनि, माण्हू खे सकरात या गरगरा लॻंदा आहिनि, उन महिल बि अल्लाह चाहींदो आहे त माण्हू मूं ॾे अचे। पोइ सकरात जे गरगरनि महिल बि जे बानो चवे मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी ॾे, सकरात महल, उन महल जे बानो चवे मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी ॾे, मां ख़ताकार, मां ॾोहारी। जॾहिं सकरात महल बानो माफ़ी वठंदो आहे त हुनजी पोइ जेका बि ज़िंदगी आहे अल्लाह समूरी ज़िंदगी जी ख़ताउनि खे बेटे माफ़ कंदो। ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, बना मुंहिंजी रहमत मां कॾहिं ना उमेद न थी जाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छो जो इन रब्बी रहीमुन वदूद, तव्हांजो रब निहायत मेहरबान, निहायत मुहब्बत वारो रब अथव। अल्लाह वॾी रहमत वारो, बाझ वारो ऐं मुहब्बत वारो। बानो वींदो त रब बि त ॾिसे थो न पियो बाने खे। असां हींअर पंहिंजी दुनिया में अहिड़ा गरक थी विया आहियूं जो असां खां असांजो रब विसरी विया आहियूं, असां खां असांजो रब विसरी विया। दुनिया यादि आहे, माल यादि आहे, लाबारा यादि आहिनि, ऐं बनियूं यादि आहिनि, रोंबा यादि आहिनि, छट यादि आहे, बनियुनि खे भाण ॾियण बि यादि आहिनि, कलर ॾियण बि यादि आहे, पाणी जो वारो वराइण बि यादि आहे, माल खे ॾोहण बि यादि आहे, कारोबार ते वञण बि यादि आहे, पर असां खां अलाह यादि विसरी विया। अलाह यादि न आहे। सुबुह जो उथूं था, सिहतमंद आहियूं, ख़ुशि आहियूं, वञूं था कमु कारोबार करे, शाम जो सिहतमंद मोटी था अचूं, न का वञण महिल का ॻणती, न अचण महिल ॻणती, राति जो सुम्हूं था, सिर रखीसीं, सिरांदी, ॾाढो निंड अची वई, परवाही कोन्हे, सुकून जी निंड। हाणे इहा तो ते रब जी रहमत, रब जी इनायत आहे जो सुकून जी निंड थो करे। तोखां वॾा वॾा मालदार आहिनि जिन खे निंड नथी अचे, निंड जूं गोरियूं पयूं अथनि, उहा खाइनि था त निंड अचेनि थी। वॾा वॾा ज़मींदार आहिनि, उहे सुकून जी हिकिड़ी घड़ी लाइ सिकनि था पिया। सॼो ॾींहुं मज़दूर आहे, कमकार कई, शाम जो आयो थकिजी सुतो त निंड अचे, कोंगरा लॻी। इहा अलाह जी रहमत आहे, इहा अलाह जी महिरबानी आहे। अखियूं ॾिसनि थियूं, अलाह जी महिरबानी आहे, कन ॿुधनि था, अलाह जी महिरबानी आहे, ज़बान ॻाल्हाए थी, अलाह जी महिरबानी आहे, ऐं ज़बान ज़ाइका चखे थी, अलाह जी महिरबानी आहे।
जिस्म में खाइण जी ताक़त वा, हलण जी ताक़त वा, जिस्म में सोचण समझण जी ताक़त वा, अकुल वा, शूर वा, माण्हुनि खे सुञाण वा, हे मुंहिंजो पीउ आ, हे मुंहिंजी अम्मा वा, हे मुंहिंजो भाउ आ, तूं सुञाणी थो, ॿियनि खे ॾिसी थो, अकुल तोखे सम्झाए थो त हे तुंहिंजा पंहिंजा आहिनि, हे पराया आहिनि, हेॾे वञ हेॾे न वञ, ॾींहं जी ख़बर पवे थी, राति जी ख़बर पवे थी, सॼो कुझु अलाह जो ॾे न पियो। ये सब अल्लाह जी मेहरबानी है। जॾहिं रब खसण ते अचे त उन जे अॻियां देरि खणी हेॾियूं नेमतूं मिलियूं आहिनि, कॾहिं शुक्र अदा कयो था, कॾहिं पंहिंजे मालिक जे दर ते शुक्र अदा कयो त मुंहिंजा मौला मूंखे इस्पतालुनि जा चकर नथो लॻराई, तुंहिंजी महिरबानी। तव्हां वञो इस्पतालुनि में वञो, डॉक्टर ऊंधियूं कातियूं खयूं वेठा आहिनि, जेको कुहनि था पिया न माण्हुनि खे। हिकिड़ो घर में भाती बीमार थो थिए त पूरे घर वारनि जी निंड फिटी थी वञे। अल्लाह तोखे सिहत ॾिनी आहे, अल्लाह तोखे बचड़ा ॾिना आहिनि, माण्हू बच्चनि जे लाइ सिकनि था पिया, रब तोखे 3-3 4-4 बच्चा ॾिना आहिनि, धीअूं ॾिनियूं आहिनि, पंहिंजी ज़मीन ॾिनी आहे, कॾहिं शुक्र कयो अथव? कॾहिं मालिक जी शुक्र अदायगी कई अथव? साईं फरमाईंदा आहिनि, हे तव्हांजी अखि आहे न, इहा ॾिसे थी, पर तव्हांखे केरु लख ॾे किरोड़ ॾे चए त तुंहिंजियूं अखियूं कढण ॾे, कढण ॾींदव? पंहिंजियूं अखियूं ॾींदव? किरोड़ मिलेव तॾहिं अखि ॾींदव? केरु तव्हांखे चवे त तव्हांजो सिर थो कपिया, किरोड़ थो ॾियां, सिर हूंदो त किरोड़ बि कम जो आहे न। माना किरोड़ खां बि क़ीमती जान अल्लाह तव्हांखे ॾिनी आहे। कॾहिं पंहिंजे मालिक खां माफ़ी वरिती अथव? कॾहिं ईअं ॾिठो अथव त मुंहिंजा मौला मां सॼी ज़िंदगी तुंहिंजूं नेमतूं पियो थो खावां, पीआं, चुकां, चोड़ियां, माणियां, सभु कुझु तुंहिंजो थो? कॾहिं वेही निदामत सां पंहिंजे मालिक खे यादि त कर, हथड़ा खणी अर्ज़ त कर। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह तो फरमाए तव्हां मूं रब जे अॻियां इस्तिग़फार कयो, मूं रब खां माफ़ी वठो, निदामत सां अचे मूं अल्लाह जे अॻियां झुको, मां अल्लाह ताला तव्हांजूं सभु ख़ताऊं माफ़ करे छॾींदुसि। माउ खां, पीउ खां, यारनि खां, भाइरनि खां, भेणुनि खां वधीक मां अल्लाह तव्हां सां मुहबत कंदो आहियां, पर बाना तव्हां मुंहिंजा थी त ॾिसो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं दा फरमाइन, हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, मदीने वारे साईं फरमायो, मुस्नद अहमद बिन हंबल में यह रिवायत आहे, इन शैतान काल, अल्लाह तबारक व ताला वट जॾहिं अल्लाह शैतान खे तड़ियो हो न, त वञ तूं लानती, उनखे आसमान दा तड़े अल्लाह लाथो, उन महिल शैतान अर्ज़ कयो रब करीम खे, ए मुंहिंजा मौला मूंखे थोड़ी हयाती ड्रिघी ॾे त मां तुंहिंजे बाननि खे बि त खारियां, माण्हुनि खे बि त तुंहिंजे रस्ते खां भटकायां। अल्लाह फरमाए तोखे मोकल, वञ वञ, जेको मुंहिंजे बाननि सां करिणो अथई न कजाए, मुंहिंजा जेके बाना हूंदा मूंखां न फिरंदा, जेके मुंहिंजा हूंदा तूं वञी उन्हनि खे खार, पर मां बि वाइदो थो कयां जो बानो सकरात जा गरगरा लॻंदसि उन महिल बि मूंडे मोट कंदो न, मां बख़्शे छॾींदुमि। उन महिल शैतान रब करीम खे अर्ज़ कयो, व इज़्ज़त का या रब, ए मुंहिंजा अल्लाह तुंहिंजी इज़्ज़त जो कसम आहे, मां तुंहिंजे बाननि खे न बख़्श कंदुसि, ला अब्रहो अग़वी इबादक मा दम तो अरवाहकुम, ए मुंहिंजा मौला मां तुंहिंजे बाननि खे न छॾींदुसि एसी ताईं जो जेॾी महिल सकरात या गरगरा लॻंदनि, मरण वारा हूंदा न उते बि न छॾींदुसि। जेॾी महिल माण्हू मरंदो आहे न, ध्यान सां ॿुधो, जेॾी महिल शैतान माण्हू मरंदो आहे उन महिल शैतान उनजे साम्हूं उनजे पीउ मरियल हूंदो आहे या जहिड़ो हूंदो आहे, मरण महिल शैतान उनजे साम्हूं उनजो जेको जंहिंसां उहो मोहबत घणी कंदो आहे न उनजो रूप धारे ईंदो आहे उन वटि। पोइ सकरात महिल इज़राइल जी सट ईंदी आहे, निड़ी खुश्क थी वेंदी आहे,
माण्हू साईं नदा फरमाइनि त इज़राइल जेॾीमहिल माण्हू जो साह कब्ज़ कंदो आहे न, उन जो मिसाल मदीने वारे साईं ॾिनो आहे। जीअं पुराणी लीणू लीणू कपिड़ो हुजे, सफ़ा ॻरियल कपिड़ो, हीअं ढिंगरीअ जे मथां विझी सट ॾियोसि, कपिड़े जो छा हाल थींदो? जेॾीमहिल इज़राइल माण्हू जो साह कब्ज़ कंदो आहे त उन जो बि हाल ईअं थींदो। जेॾीमहिल कांधी उनखे कुल्हे ते खणी हलंदा आहिनि, थोरो लोॾो ॾींदा अथसि त मैयत रड़ करे चवंदा, ओ मुंहिंजा कांधीअ, अलाह जे वास्ते मूंखे आस्ते आस्ते मूंखे इहो ज़ोर सां लोॾा न ॾियो। मुला जेॾीमहिल गुसुल ॾींदो अथसि त उन महिल मैयत रड़ करे चवंदो आहे त मुला मूंखे आस्ते आस्ते गुसुल ॾे, तुंहिंजे हिन लोॾनि जे करे इज़राइल जेको मुंहिंजो साह कब्ज़ कयो आहे, मूंखे अहिड़ी ईज़ा अहिड़ो तकलीफ़ आई आहे जो मां तुंहिंजो इहो लोॾो बर्दाश्त नथो करे सघां। सम्झ में अचेव थो या नथो अचे? उहो जेॾीमहिल इज़राइल जा हथ ईंदा आहिनि, उन महिल माण्हू जी निड़ी ख़ुश्क थी वेंदी आहे। उन महिल शैतान सुहिणी सूरत धारे कंहिं मुअज़्ज़िज़ शख़्सियत जी उन माण्हू जे साम्हूं ईंदो, चवंदो अथसि, हे मां तोखे पाणी थो ॾियां, तूं चाहीं त मां तोखे पाणी ॾियां? चवंदो वारो कर पाणी ॾे। शैतान खे चवंदो पाणी ॾे। पोइ शैतान चवंदसि त तूं पंहिंजे रब जो दर छॾ, मुहम्मद अमीर जे मथां ईमान जेको आंदो अथई इन तां हथ खण त पोइ तोखे पाणी ॾियां। उन महिल शैतान बाने खे वर्गलाईंदो। अहिड़े महिल कुझु इंसान हूंदा आहिनि जेके उन शैतान जे उन चंगल में फासी बेईमान थी मरी वेंदा आहिनि। अलाह खां पनाह घुरंदा आहियूं, मुंहिंजा मौला असांजी पछाड़ीअ जी पारत, दुआ घुरंदा आहियूं, मौला असांजी पछाड़ीअ जी पारत। हज़रत इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह, जय्यद आलिम, चोटी जो आलिम, वॾो वक़्त जो वलीउल्लाह हो, वॾो आलिम हुयो। अल्लाहु अकबर कबीरा। हिकिड़े नक्शबंदी बुज़ुर्ग वटि आयो, हिकिड़े अल्लाह जे कामिल वली वटि आयो, ॾिठईं हेॾो वॾो मकाम अथसि, हेॾा वॾा शान रुतबो, मुरीद ॾिसी दिलि में ख़्यालु आयुसि त मां बि मुरीद थियांसि। राति जो रहियो दरगाह ते, पर सुबुह थी त मुरीद न थियो, ईअं ई हलियो वियो। जेॾीमहिल वफ़ात जो वक़्तु क़रीब थियुसि त उन महिल शैतान सीड़जी अचे पहुतुसि, राज़ी ॾे ख़बर अल्लाह आहे। इमाम फ़खरुद्दीन राज़ी उम्मत जो वॾो आलिम आहे, क़ुरान शरीफ़ जो तफ़सीर लिखियो अथई त उहो मुंहिंजे ख़्याल में 20-30 जिल्दनि में आहे, हिकिड़ो जिल्द बि हिन खां वधीक थुलो आहे। 20-30 जिल्दनि में जंहिं किताब क़ुरान जो तफ़सीर लिखियो त उनजो इल्मु केॾो वॾो हूंदो। सम्झो था या नथा सम्झो? शैतान आयसि, चई ॾे ख़बर अल्लाह आहे? चई हा आहे। दलील ॾे। हिकिड़ो दलील ॾिनईसि। शैतान त मलाइकनि जो उस्ताद आहे न, मुंझाए विधईसि। चई वरी ॿियो दलील ॾिनईसि, शैतान उहो रद्द करे छॾियसि। वरी टियों दलील ॾिनई, तव्हांजो हिकिड़े टाइम ते कई जवाब ॾेई वेठो, पर शैतान उन जा हर जवाब खे रद्द कंदो हुयो। उन महिल हो जो बुज़ुर्ग ॾे वियो हो न मुरीद थियण, उहो बि वुज़ू वेठो पियो करे। वुज़ू कंदे कंदे हीअं मुठ पाणीअ जी भरे हीअं उछलाई। चई हाणे राज़ी ईअं छो नथो चई, मां अलाह खे बिना दलील जे थो मञां। हीअं जो पाणी हयईं त उहो मुरीद पिया हिक ॿिए पिया ॾिसनि छा मामिलो आहे। इहो पाणी अलाह जे वलीअनि खे अलाह ताक़त ॾींदो। उहो पाणी अचे हिन जे मुंहं ते लॻो, उन महिल इमाम राज़ी चयो त मां शैतान मां पंहिंजे रब खे अलाह खे वहदहू ला शरीक बिना दलील जे थो मञां। ईअं चई साह कब्ज़ थी असां। सम्झो था? हेॾा वॾा आलिम, हेॾा वॾा अलाह जा बरगुज़ीदा बाना, उन्हनि खे शैतान बख़्श नथो करे। तूं ई मां कहिड़े खेत जी मूरी आहियूं, असां कहिड़े फ़सुल जा गुल आहियूं जो असांखे बख़्श कंदो। जॾहिं
अल्लाह जा थींदो त इन महल अल्लाह तव्हांखे ॿिन शैतान खां बचाई। अल्लाह जा बाना जेके हूंदा आहिनि न, शैतान थो चवे त मुंहिंजा मौला मूंखे तुंहिंजी इज़त जो कसम आहे, इन महल बि मां बख़्श न कंदोमांइ, मां इन महल बि गुमराह कंदोमांइ। अल्लाह तबारक व तआला फरमायसि काल रब व इज़्ज़ती व जलाली, ओ शैतान मूंखे मुंहिंजी इज़त जो कसम आहे, तूं मुंहिंजी इज़त जो कसम खणी चईंदो त इन महिल बख़्श न कंदोमांइ न, पर हाणे मां पंहिंजी इज़त जो कसम खणी, मां पंहिंजे जलाल जो कसम खणी तोसां तो वाइदो कयां त ओ शैतान मूंखे मुंहिंजी इज़त जो कसम आहे, मुंहिंजे जलाल जो कसम आहे, अज़ालुग़फिर लहुम मस्तग़फिरूनी, जेकॾहिं बानो इन महल बि मूंखां बख़्शिश घुरंदो मां इन महल बख़्शिश भली तूं हर बार जीअं वणे वञी कर, पर बानो जे उन महल बि मूं ॾे मोट कंदो न मां बख़्शिश। अल्लाहु अकबर कबीर, अल्लाहु अकबर कबीर, अल्लाहु अकबर कबीर। पुट इहा आदत तॾहिं पवंदी जॾहिं इहा माण्हू आदत अपनाईंदो न, इहा आदत तॾहिं पवंदी, माफ़ी वठण जी आदत तॾहिं पवंदी जॾहिं माण्हू में आदत हूंदी न। हाणे असां सॼो ॾींहुं कुतनि ॿिलनि ढगनि ढोरनि जे पोयां लॻा पिया आहियूं, असांखे बि त मालनि वारो अकुल हूंदो न। जॾहिं अल्लाह खां माफ़ी वठण वारा थींदो न, उन महिल ओ वफ़ात जे महिल बि अल्लाह तव्हांजी मदद कंदो। शैतान ईंदो उन महिल बानो चवंदो मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी ॾे, मौला माफ़ी ॾे, मौला माफ़ी ॾे, मौला बख़्शिश अता फरमा। त उन महिल बि अल्लाह मदद, अल्लाह जो वाइदो कयो, चए थो मूंखे मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजे जलाल जो कसम आहे, मां इन महिल बि जॾहिं मूंखां बख़्शिश घुरी त मां बख़्श करे छॾींदोमांसि। त पोइ इहा आदत हूंदी त इन महिल माफ़ी मिलंदी। हाणे ॿुधो, मदीने वारे साईं फरमायो, हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, मदीने वारे ताजदार फरमाया या अय्युहन्नास तूबू इलल्लाह फइन्नी अतूबु फिल यौम इलैहि मिअत मर्रतन। ए इंसानो अल्लाह जे अॻियां तौबा ऐं बख़्शिश घुरो, बेशक मां मोहम्मद मुस्तफ़ा बि ॾींहं में 200 भेरा पंहिंजे रब खां माफ़ी वठां। मां मोहम्मद मीर बि ॾींहं में हर 200 भेरा पंहिंजे मालिक खां माफ़ी वठंदो, इस्तिग़फ़ार कंदो। मदीने वारे साईं खे इस्तिग़फ़ार जी कहिड़ी ज़रूरत? मदीने वारो साईं त मासूम नबी आहे न, नबी मासूम हूंदा आहिनि, उन्हनि जी का बि ख़ता न आहे हूंदी, पर मदीने वारो साईं जेको इस्तिग़फ़ार थो करे उहो तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ सबक थो छॾे त मां मोहम्मद अल्लाह जो बरगुज़ीदा नबी हुजण जे बावजूद बि इस्तिग़फ़ार कयां थो। तव्हां मुंहिंजा उम्मती, तव्हां त मुंहिंजी सुन्नत सम्झी कयो। सुभान अल्लाह, जे नबी इस्तिग़फ़ार करे त असांजो हक़ आहे, असांजे मथां लाज़िम आहे त इस्तिग़फ़ार कयूं। छो जो अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन, अल्लाह ताला तौबा करण वारनि सां मोहब्बत कंदो अथव। जेके इस्तिग़फ़ार कंदा आहिनि, तौबा कनि था, अल्लाह जा महबूब बणिजी वेंदा आहिनि। सम्झो वाले न सम्झो, इहो जेको इस्तिग़फ़ार करे थो न, जे रिज़्क़ में तंगी अथसि अल्लाह दूर करे छॾींदो। तव्हां ग़रीब थी चुका, मां तव्हांखे नुस्ख़ो थो ॿुधायां अहिड़ो जो माना हीरनि मोतियुनि खां क़ीमती आहे। तव्हांजे मथां कर्ज़ वॻोड़े आहे, तव्हां कर्ज़नि मां नथा निकिरी सघो, कर्ज़ घणा थी विया आहिनि, तव्हांखे रोज़ी में बरकत ई कोन्हे का, तव्हां कमायो था त उहो पूरी नथी पवे। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजी ज़ाल रुठल आहे, तव्हांजा ॿार रुठल आहिनि, तव्हांजा घर में जहिड़ा लॻा पिया आहिनि, बीमारियूं आहिनि, चाहियो था त तव्हांजो घर बि सुठो हुजे, तव्हां बि सही हुजो, त इन जो नुस्ख़ो इहो अथव, तव्हां रोज़ इस्तिग़फ़ार कयो, रोज़ अल्लाह खां माफ़ी वठो। ॿियो न अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, इहो त चई सघो था न, तस्बीह हिकिड़ी खीसे में पई हुजे, चओ अस्तग़फिरुल्लाह। मां हिकिड़ो सोलो नुस्ख़ो आहे मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो,
जुमे जी तकरीर में त नाहे बयान कबो यो कंहिंखे नाहे ॻाल्हाइबो पर अॼु तव्हांजे इस्लाह जी ॻाल्हि आहे सो ॿुधो मूंसां अॼु गॾु चवरायो हिकिड़ो तव्हांखे सोलो सोलो इस्तिग़फार सेखारियां उथंदे वेहंदे चओ अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह चओ अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह सब गजी चवरायो अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह या रब अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह पढ़ो था एकड़ा चुप कयो वेठा ये सुठी गाल है सब गजी चल रहा है अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह या रब अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह जेको बानो इस्तिग़फार घणी करे घणी इस्तिग़फार जेको या इस्तिग़फार जेका भी याद हुजे हीअ त सोलड़ी तव्हांखे सेखारियमि जेको माण्हू इस्तिग़फार घणी करे थो घणी इस्तिग़फार करे थो कमकार में लॻो पियो आहे पर उते बि इस्तिग़फार करे थो पंहिंजो कम बि करे थो पियो पंहिंजे कम में बि असांजा हज़रात नक्शबंदी चवंदा आहिनि दस्त बकार दिल बयार हथकार सां दिल यार सां हथकार दे नाल दिल यार दे नाल सो दुनिया जा कमकार भली पिया कयो पर दिल में इहा इस्तिग़फार कंदा रहंदो त इहा इस्तिग़फार अल्लाह जी मोहब्बत तव्हांखे अता कंदी अल्लाह जा तव्हां महबूब बणिजी वेंदव असां ख़ताकार असां ॾोहारी असां सुबुह खां शाम ताईं गुनाहनि में कॾहिं त बेलिलाहा थियो कॾहिं त पंहिंजे मालिक खां माफ़ी त वठो जेको इस्तिग़फार करे थो उन जे ला माण्हुनि जी दिलनि में अल्लाह मोहब्बत पैदा करे जेको इस्तिग़फार करे थो आसमान वारनि मलाइकनि वटि बि अल्लाह उन जी मोहब्बत दाख़िल कंदो ज़मीन वारनि वटि उन जी मोहब्बत थींदी आहे अल्लाह उन जे रिज़्क़ में बरकतूं ॾींदो आहे अल्लाह उन जी उमिरि में बरकतूं ॾींदो आहे बे औलाद आहे त उनखे औलाद वारो बणाईंदो आहे जे बेरोज़गार आहे त उनखे अल्लाह रोज़गार अता फरमाईंदो आहे जे बनियूं वारो आहे त उनजे बनियुनि में बरकतूं ॾींदो फसलुनि में बरकतूं अता फरमाईंदुसि अनाजनि में बरकतूं अता फरमाईंदुसि बचड़नि में बरकतूं अता फरमाईंदुसि बीमारियुनि खां बचाए छॾींदुसि आसमान जी आफ़तुनि ज़मीन जी बलियात खां अल्लाह उनखे हिफ्ज़ ओ अमान में आणींदो जेको अल्लाह जे अॻियां बख़्शिश घुरंदो अल्लाह जा थियो हदीस आख़िरी हदीस आहे बयान थो कयां अॻ में तव्हांखे ॿुधाई आहे वरी हींअर ॿुधायां थो हिकिड़ो बनी इसराइलनि जा टे माण्हू हुआ टे माण्हू कंहिं सफ़र ते निकिता मींहुं पियो वसे जबल ॾिठनि जबल जे गार में अंदरि वञी लिका मींहं खां बचण जे लाइ तेज़ हवा जो लॻी त जबलनि तां मथां खां पत्थर हिकिड़ो जो किरियो त अचे गार जे मुंहं ते अचे पियो माण्हू अंदरि थी विया टे ॼणा हाणे ज़ोर ॾिननि धिका ॾिननि हाणे माण्हू जी ताक़त कहिड़ी हेॾो वॾो पत्थर जो चोरे सघनि
हदीस या मिशकातुल मसाबी जी हदीस आ तो उन्हनि ॾाढा ज़ोर ॾिना पर पत्थर खे हटाए न सघिया। उन्हनि मां हिकिड़े माण्हू चयो यार ॻाल्हि ॿुधो, अचो त जेको असां ज़िंदगी में पंहिंजा अमल कया आहिनि न, जेको अल्लाह जी रज़ा लाइ ख़ालिस अल्लाह लाइ जेको कमु कयो अथव, अचो त उनजो वसीलो वठी दुआ घुरो। हिकिड़ो माण्हू थियो, उन अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब, मूं पंहिंजे घर जो कमु पियो करायां, पोइ उन मज़दूर हो हिकिड़ो, मज़दूर हलियो वेलियो ॾींहं जो शाम जो घर, उनजी मज़दूरी मां मूं बकरी वरिती, उन बकरी खे मूं पालियो, उन मां मूं वटि 2 जबलनि जी वादी सॼी भरिजी वई। मुंहिंजा करीम रब घणनि सालनि खां पोइ उहो माण्हू आयो, चई त अलाह खां ख़ौफ़ कर, अलाह जो डपु कर, यार तोॾे मुंहिंजा पैसा आहिनि, हाणे उहो मूंखे पैसा ॾे मुंहिंजी मज़दूरी जा। मुंहिंजा मौला मूं हुनजी मज़दूरी मां जेका बकरी वरिती न, उहो सॼो रेवड़ थी वियो, सॼो जो सॼो उनखे ॾेई छॾियो। चयोमांसि तुंहिंजी बकरी जो। मुंहिंजा मौला हो बि सॼी बकरी कायो। मुंहिंजा मौला मूं जेको कमु कयो तुंहिंजे लाइ कयो। करीम रब हाणे पत्थर खे हटा त असां ॿाहिरि निकिरूं। आख़िरी माण्हू हो जेको पहिरें दुआ घुरी, विच में दुआ घुरी, हाणे आख़िरी आयो, अर्ज़ु की मुंहिंजा मौला तेसीं न खाईंदो हुअसि, तेसीं न पाईंदो हुअसि, तेसीं ॿियो कमु न कंदो हुअसि, जेसीं पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत न कई। पाण पोइ खाईंदुसि, पहिरीं अबे खे खाराईंदुसि, पाण पोइ पाईंदुसि, पहिरीं अबे खे पहिराईंदुसि। मुंहिंजा मौला राति जो हिकिड़े ॾींहुं बाबे चयो पाणी ॾे, मां सियारे जी थधड़ी राति हुई, मां पीउ जे लाइ पाणी खणी आयुसि, बाबे खे निंड अची वई, सॼी राति भभेरो बीठो हुअसि। जे मुंहिंजी इहा ख़िदमत क़बूल थई त पत्थर हटा, पत्थर हटियो। आख़िरी माण्हू आयो, उन अचे अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी माई हुई, मां उन ते आशिक़ हुयुसि, हुनखे गुनाह जी दावत ॾींदो हुअसि पर उहा मुंहिंजे वेझो न ईंदी। मुंहिंजा करीम रब हिकिड़े ॾींहुं मूं वटि आई, मुंहिंजे घर में केर बि कोन हो, ज़रूरत खणी आई, चयोमांसि तुंहिंजी ज़रूरत पूरी कंदुसि पर मुंहिंजी हीअ शैतानी ख़्वाहिश पूरी कर। पर उहा माई अल्लाह जे ख़ौफ़ वारी हुई, मूंखे चई त मां त तोखे ॾियां पर अल्लाह जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदई। मुंहिंजा मौला उन महिल मूं तुंहिंजे ख़ौफ़ जे करे माई खे छॾे ॾिनो, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे। मुंहिंजा मौला मूं तुंहिंजे ख़ौफ़ जे करे हुनखे छॾियो। हुकुम थियो त उहो पत्थर सॼो हटी वियो, ॿाहिरि निकिरी। सम्झो था, जेके अल्लाह लाइ कमु कयो था, अल्लाह लाइ, त अल्लाह हुनजो सिलो बि ॾेव थो, दुनिया में आख़िरत में। पर उहो शर्त त तव्हां कयो त सही न, सॼो ॾींहुं ॿिया कम कयो, निमाज़ ते न अचो, अल्लाह जे फर्ज़ ते न अचो, तव्हां दुरूद न पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र न कयो, ईअं न कयो, आख़िरी में ईअं न कयो। ॾाहा थियो, अल्लाह जे वलीअनि जे पाड़े में रहो था। इहे जेके पेर खणो था न, इहे सुठा न आहिनि। ग़लति कम न कयो, बेहयाई वारा कम न कयो, पाड़े जो हक़ अदा कयो, अल्लाह जे वलीअनि जे पाड़े में रहियल आहियो, तव्हां अल्लाह जे बाननि सां गॾु रहो था, तव्हां बि नेक सालिह थींदो, इस्तिग़फ़ार कंदो, सालिह सदोरा थींदो। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।